नाज़रीन इन वक्त मौजूद आहियां खिपरे जो 25 सालन का मशहूर टिक्का ठाहींदड़ जुमो जैं 25 सालन का खिपरे के अंदर टिक्का ठाया जैं शुरू में जो अज का पुरानो जो रेट 25 रुपया हो उन मुख्तलिफ इन टिक्का डी जा 100-150 टिक्का इन डाली वींदा पर ये टिक्का होंदा जेके मानू काफ़ी शौक़ से खाईंदा आहिनि। को बया भी गाडा लगंदा पर साईं जे हथ में खुदा की तरफा अड़ी का इन हथ की ट्रस्ट है इन जे करे मानू इन जा जेके टिक्का खाईंदा। साईं तव्हांखे घणा साल थी विया आहिनि टिक्का ठाहींदे? अच्छा कहिड़ी अहिड़ी शयूं आहिनि उन जे करे माण्हू तव्हांखे वधीक इहे टिक्का तव्हांखे पसंदि कुझु असांजी मोहबत आहे, कुझु अलाह जी महिरबानी आहे। अच्छा ॾींहं में तव्हांजा घणा टिक्का हली वेंदा? असांजा 200 ताईं बि टिक्का हलनि। 200 ताईं हली वेंदा आहिनि। उन खां अलावा ॿियूं कहिड़ी कहिड़ी शयूं आहिनि? चरगा हूंदा आहिनि, सॼी मुर्गी हूंदी आहे, रोटी हूंदी आहे। अच्छा इनखे कहिड़ो मसालो वग़ैरह आहे उहो तव्हां इहो मसालो सभु असीं पंहिंजे हथ जो ठाहींदा आहियूं, महिनत इहे बाज़ारी कोन था ठाहियूं। अच्छा ॿिया टिक्का हूंदा आहिनि हुननि जा घटि हलंदा आहिनि, तव्हांजा वधीक हलंदा आहिनि? अलाह खे ख़बर आहे, असांजी महिनत जाम आहे। अच्छा अॼु काफ़ी सारा साल थी विया आहिनि, काफ़ी सारा साल थी विया आहिनि, तव्हांजे टिक्कनि जो टेस्ट अञा उहो आहे? कॾहिं असां फ़र्क़ु विधो ई कोन्हे, न कमायो त न कमायो। अच्छा तव्हांजा जेके बि खाधा इहे जेके टेस्ट हूंदो उहो मयारी इन जे करे हालांकि हींअर हिन वक़्तु तव्हांजे टिक्के जो छा रेट आहे? 200 रुपया माना 25 रुपये खां 200 रुपया थी वियो पर टेस्ट अञा बि उहो साॻियो आहे। इन जे करे काफ़ी सारा माण्हू उन्हनि खे चाहींदा बि आहिनि। जेको बि माण्हू ईंदो त भई जुमे जा टिक्का हुजनि, लाली जा सैंडविच हुजनि ऐं ज़हूर जी चरकाण हुजे ऐं नसीर उन जी जेका कचौरी हुजे त इहे काफ़ी सारी अहिड़ियूं खिपरे जी जेके शयूं आहिनि उहे काफ़ी सारी मशहूरु आहिनि। ऐं साईं जा जेके टिक्का आहिनि ऐं पंहिंजे रानू आहिनि उहे काफ़ी सारा माण्हू ऑडर बि वठंदा आहिनि। साईं कंहिं शादी वग़ैरह तकरीब में तव्हांखे को माण्हू घुराईंदा आहिनि? साईं तक़रीबन खिपरे में त जाम घुराईंदा आहिनि, बाक़ी ॿाहिरि कोन। हिन वक़्तु वधीक जेके तव्हांजा टिक्का उहो केरु खाईंदो आहे? घणेई आहिनि, दीवान खाईंदा आहिनि। को अहिड़ा ॾींहं हुजनि दीवान न खाईंदा हुजनि? न खाईंदा आहिनि, सभु खाईंदा। उणी बि जो फ़र्क़ु पए थो, बाक़ी न थो। अच्छा कुछ हींअर हिते असांजो हींअर कुछ ग्राहक वग़ैरह आहिनि, साईं खां पुछां साईं तव्हां कीअं था ॾिसो जुमे जे टिके खे? साईं जुमो असांजो पर्सनल हिकिड़ो VIP नमूने का दोस्त भी आहे। हिन जी शइ जेका आहे असुलु कहाणी असीं जंहिं टाइम अचूं हुनखे ख़ाली फ़ोन कयूं हीअ असां लाइ जेको बि आहे हिनखे सीने जो चवंदा आहियूं त सीने जो ठाहे ॾींदो आहे, हिनखे रांदि जो चवंदा आहियूं त हिन रांदि जो ठाहे ॾींदो आहे। चवण जो मक़सदु आहे हिन शइ जेका आहे मयारी आहे। टाइम ज़रूरु लॻे थो, अधु कलाकु मुनो कलाकु लॻी थो वञे, मगर शइ ज़रूरु मयारी आहे। जी ॾिसो हीअ जुमो टिके वारो जंहिंजो टिक्का आहिनि उहे काफ़ी सारा माण्हू मशहूरु हूंदा आहिनि। हाणे ॻाल्हि अचे थी त जेके माण्हू खाईंदड़ पींदड़ आहिनि उहे शइ खाईंदा आहिनि, जेके न खाईंदा आहिनि उन्हनि जे लाइ थोरी माज़रत आहे। तव्हां बि अगरि खिपरे में तव्हांजो रूट थिए त जुमे टिके वारो हिते ई मौजूदु हूंदो आहे ऐं तव्हां हुन खां वठी सघो। साईं खां ॻाल्हाए वठो।